डॉक्टर नियाज़ कालनी साहब सां गुफ़्तगू कंदासीं। डॉक्टर साहब तव्हां सॼी गुफ़्तगू त ॿुधी डॉक्टर कादर मुफ्ती साहब जी, तव्हां हिन समूरे बयान खे ॾिठो पियो त तव्हां छा चओ? साईं जीएम सैयद इल्मी तनक़ीद खे जाइज़ तनक़ीद खे कॾहिं बि रद्द न आहे कयो, हुनखे सराहियो। कादिर साहब जीअं चए थो त साईं जीएम सैयद नाकाम सियासतदान हो। MRD जी तहरीक में भला रोकियो आहे? बिल्कुलु साईं जीएम सैयद रोकियो हुयो। MRD जी तहरीक जेके अॻवानी कंदड़ आहिनि उहे कफ़न चोर आहिनि। तव्हांजो इंटरव्यू ॿुधो आहे, इहो ग़लति ॼाणी। कादिर मसीह जी ऐं शहीद बशीर ख़ान जी दूबदू इलेक्शन थी कान्हे। इज़त अहमियत नविड़त दोस्तनि जो हाल करणु, दोस्तनि खे सारे संभाले खणी हलणु, इहो शहीद बशीर ख़ान जो जेको आहे नाम हुयो या उनजी ख़ासियत हुई। बाक़ी ईअं न हो त सफ़ा को सादो हो, हुन खां गिग वहंदी, पाचो हिकिड़ो जेको आहे मथे हूंदो हो, ॿियो पाचो हेठि हूंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। नाज़रीन, असां जेको गुज़िरियल हफ़्ते सिंध तरक़ीब पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी साहब खां इंटरव्यू कयो ऐं उनखां पोइ जॾहिं उहो वायरल थियो सोशल मीडिया ते त पोइ सॼो हिकिड़ो नओं बहस छिड़ी वियो। इन हवाले सां साईं जीएम सैयद सां जेकी गुफ़्तगू डॉक्टर कादर मक्सी कई ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी जे हवाले सां हुन जेके बयान ॾिना ऐं ख़ुदि हुन जेको ॿुधायो त सोवियत यूनियन जो इनकलाब टुटी चुको ऐं अफ़गानिस्तान में जेके क्लैशन कोप इहे वग़ैरह जेके विकिरो थिया पिए, पोइ MQM कीअं क्लैशन वरिती ऐं हैदराबाद जे मेयर ते कीअं हमिलो थियो, इन सॼी सूरत हाल ते सोशल मीडिया ते त तव्हां बहस ॿुधो आहे। अॼु असां जिस्कम शहीद बशीर ख़ान कुरैशी ग्रुप जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालनी साहब सां गुफ़्तगू कंदासीं। डॉक्टर साहब तव्हांखे भली कर चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी। डॉक्टर साहब तव्हां सॼी गुफ़्तगू त ॿुधी आहे डॉक्टर कादर मक्सी साहब जी। सोशल मीडिया ते हिकिड़ा बहस हलनि पिया, बहस बि थियणु घुरिजनि, पर हिकिड़ो जेको नौजवान जेको लथो आहे मैदान ते, उहो बहस में इलाही अॻिते वञे पियो। माना हिकिड़ो बयानु जेको अचे उन बयान खे दलीलनि सां रद्द कजे। तव्हां हिन समूरे बयान खे ॾिठो पियो, हुन ते तव्हां छा चवंदा? पहिरीं ॻाल्हि इहा त तनक़ीद खे ख़ुदि साईं जीएम सैयद जेको आहे क़बूलु कंदो। ऐं तव्हांखे ॿ अढाई मिसाल ॿुधायां। सिंध सुवार नाले किताबु लिखियो सरहंदी सगोरे इब्राहिम, पीर इब्राहिम सरहंदी, सिंध सुवारी। हा, उन मोट में शेखुल मशाइख किताबु लिखियो मोहम्मद उस्मान डिपलाई। साईं जीएम सैयद वटि जीअं उहो किताबु पहुतो कचहरी में, त साईं जीएम सैयद उहो कंहिं दोस्त खे चयो तव्हां पढ़ी ॿुधायो। हू पढ़ंदो पियो वञे, साईं ॿुधे पियो। ईअं कल्ह साईं अमीर अदर शाह आयो, उहो वेठो उन हिकु ॿ टे चारि सीटूं हुन ॿुधियूं त हुन कावड़ में चयो त किताबु पढ़ बंदि कर, छो त हुन में हुन तमामु घटि वधि ॻाल्हायल आहे साईं जे ख़ानदान जे हवाले सां, न्याणियुनि जे हवाले सां बि। त साईं खेसि चयो त भई जेकॾहिं तूं नथो ॿुधी सघे उथी वञ, न त ख़ामोशी सां वेही ॿुध। साईं पंहिंजे वॾे पुट खे इहो चयो। बहरहाल अमीर अदर शाह तमामु जज़्बाती, पर हू उथी वियो। साईं वरी कारकुन चयो आहे तव्हां पढ़ो। त हुन कॾहिं बि साईं जीएम सैयद ख़ासि तौर ते इल्मी तनक़ीद खे जाइज़ तनक़ीद खे कॾहिं बि रद्द न आहे कयो, हुनखे सराहियो आहे। क़ुर्बान बुक जी रहबर डाइजेस्ट में शेख यादि हुया साईं जीएम सैयद ते हुन हिकिड़ी किस्त लिखी। साईं जीएम सैयद ते उहो किताबु रहबर डाइजेस्ट पहुती। साईं पढ़ण खां पोइ हुन ॾे पंहिंजा ॿिया किताब बि ॾियारे मोकिलिया त बाबा हीउ पढ़ ऐं हिन ते बि तनक़ीद कर। तनक़ीद हुजे इल्मी हुजे, तनक़ीद जे पोयां जेकॾहिं बदनीयती शामिल आहे उहा तनक़ीद न आहे। साईं जीएम सैयद पंहिंजी गुज़िरियल सियासी ज़िंदगी, ज़ाती ज़िंदगी खे कॾहिं बि लिकायो कोन्हे कंहिं महिल बि। साईं खे जेको कुझु चयो आहे खुलेआम चयो आहे, खुलेआम लिखियो आहे। ऐं त मुंहिंजी हीअ ग़लती आहे जेतोणीकि उहा असां सम्झूं था त हुनजी ग़लती न हुई, पर इहा हुनजी पंहिंजी वॾाई आहे। कादिर साहब जीअं चए थो त साईं जीएम सैयद नाकाम सियासतदान हो। अदा मुंहिंजा साईं, कामयाबु सियासतदान जा तव्हां वटि कहिड़ा जेको आहे माप आहे? या तव्हां दुनिया जे के एंटोनियो ग्रामची नाले हिकिड़ो तमामु वॾो मुफ़क़िर हो, उनखे मापा तय कया आहिनि, तव्हां उहे मापा ॿुधायो त बाबा फिलाणा मापा तमामु वॾो आलिम हो, कामयाबु सियासतदान जा हुन ही मापा तय कया आहिनि, नाकाम सियासतदान जा ही मापा तय कया आहिनि। हिन तरह त साईं जीएम सैयद जेको आहे नाकाम सियासतदान आहे। तव्हां ॿुधाइण खां सवाइ, ॻाल्हि करण खां सवाइ, साईं दलील ॾियण खां सवाइ बसि चई छॾियो नाकाम सियासतदान आहे। डॉक्टर कादर मक्सी जा ॿ गुफ़्तगू आहे। हुन चयो त हिकु पासे MRD जी तहरीक हुई, त
त साईं मूंखे पाण न चयो ऐं जेकी अॻुवाण हुआ उन्हनि जे मार्फत इहा ॻाल्हि कारकुननि ताईं पहुचाई वई त MRD तहरीक जे ख़िलाफ़ु को बि GSN जो अॻुवाण या कारकुन न उनजे ख़िलाफ़ु का बि जिदोजहद न करे। उन सां गॾोगॾु हुन चयो त माण्हू तमामु बहितरु हो, हिकिड़ो स्कॉलर हो वॾो, ऐं हुन इहा तनक़ीद न कयो, हुन पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु पेश कयो आहे। न ख़्यालु पेश करण ॿी ॻाल्हि आहे। नाकाम सियासतदान जो मतिलबु छा आहे? त तव्हां साईं GM सैद खे कहिड़ी फील्ड में कहिड़े हंधि साईं GM सैद पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआति ख़िलाफ़त तहरीक खां कई आहे। ख़िलाफ़त तहरीक उन दौर में साम्राज्य दुश्मन माना अंग्रेज़ दुश्मन तहरीक हुई, जंहिंमें सभु जो सभु मौलाना आज़ाद, महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, मौलाना मोहम्मद अली, पीर तुराब अली शाह राशिदी सिंध मां, इहे सभु वॾा वॾा आलिम उन तहरीक जा तमामु वॾो हिसो आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी। त इहा ख़िलाफ़त तहरीक आहे साईं GM सैद जी सियासी ज़िंदगी जी शुरूआति आहे, ऐं उहा साम्राज्य दुश्मन जेको आहे तहरीक इहा खुलेआम जेको आहे तहरीक ई। उन खां पोइ साईं GM सैद कराची जेको आहे डिस्ट्रिक्ट बोर्ड जो चेयरमैन थियो, उन में हुनजी जेको आहे कारकर्दगी आहे ॻोठनि जो दौरो आहे, उते ॻोठाइनि खे सहूलियतूं पहुचाइण, त इहे सभु साईं GM सैद सियासी MRD जी तहरीक में भला रोकियो ई? हा, छाकाणि त असां MRD तहरीक खे साईं GM सैद जो उन दौर में मशहूरु बयानु आयो त MRD तहरीक आहे जेके अॻुवानी कंदड़ आहिनि उहे कफ़न चोर आहिनि, बाक़ी जेको आम माण्हू जेको आहे उहो रियासत जे हथां मरे थो उहो शहीद आहे। इहो साईं GM सैद जो उन दौर में जेको आहे त बयानु आयो। इन में का लिकल करण जी ॻाल्हि आहे कोन। असांखे बिल्कुलु साईं GM सैद रोकियो हुयो। असांजा दोस्तनि जा बहस बि थींदा हुया त साईं GM सैद साईं बारे में या वेंदे एतिरे ते खणी चऊं त अब्दुल वाहिद आसिफ साहिब इन ॻाल्हि सां बहस थींदा त साईं हिन जी हिमायत करणु घुरिजे। जॾहिं दोस्तनि जो तमामु घणो जेको आहे त राय साईं GM सैद जे आॾो आहे त हिमायत करणु घुरिजे, त साईं GM सैद चयो उन दौर जो तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो, थी सघे थो कादर साहिब खे यादि हुजनि या न हुजनि। साईं GM सैद चयो 14 अगस्त ताईं तरसो, जेको 14 अगस्त खां पोइ इहा तहरीक अॻिते हले थी त पोइ पाण वरी गॾियल सलाह करे तहरीक लाइमल ठाहींदासीं। 14 तारीख़ ताईं जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा खान जतोई जेको 83 वारे तहरीक जी अॻुवाणी पियो करे, बेनज़ीर साहिब अॻुवाणी कोन पियो करे। हुन में ॿिया बि लीडर हुआ, कोमप्रस अॻुवाण ॿिया बि त हुआ न हुन में। ही ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई हो, अच्छा, जेको हिन सॼी तहरीक जो सरगर्म अॻुवाण हुयो। सॼे पाकिस्तान लेवल ते जतोई हली उहा सिंध में हुई, पर हुन अॻुवाणी ग़ुलाम मुस्तफ़ा बंदि करण जो ऐलान कयो त उन बंदि करण जो ऐलान कयो त 14 तारीख़ खां पोइ असांजी तहरीक जेको आहे ख़तमु करण जो ऐलान कयो। 14 खां पोइ ख़तमु थी वई। साईं GM सैद चिटे वाज़े नमूने सां चयो, हा बाक़ी जेकॾहिं मां नथो सम्झां त हिननि ऐलान कयो चयो त असां साईं GM सैद जे हिन बयान खे नथा मञूं ऐं असां MRD तहरीक जी हिमायत कयूं था। ही कुझु कोन हुयो कादर साहिबु, ही मेंबर हो, आम मामूली मेंबर हुयो, या वधि में वधि जेको आहे LMC GS स्टूडेंट फेडरेशन LMC हो, हाणे लम्स आहे। उन दौर में लियाकत मेडिकल कॉलेज हुयो, हीअ उन सदर हुयो। साईं जे लाइ सभु कारकुन बराबरि हूंदा हुआ, अॻुवाण बि बराबरि हूंदा। पोइ डॉक्टर कादर मक्सी ॻाल्हि करे थो त स्टूडेंट फेडरेशन जो आऊं खटे आयुसि इलेक्शन, पोइ साईं GM सैद घुरायो त चई बाबा तव्हां बशीर ख़ान कुरैशी जेको उहो अॻुवाण हूंदो तव्हां हुनखे छॾियो। तव्हांजो इंटरव्यू ॿुधो आहे, इहो ग़लति बयानु थो करे। 87 जी ॻाल्हि आहे, इहा 87 जी ॻाल्हि आहे। जनवरी महीने में आसिफ बालादी जीअरो जेको आहे हिन ॻाल्हि जो गवाह आहे। आसिफ बालादी हींअर गवाह आहे नक्शे जो आहे, जीअरो आहे, पाण गवाही ॾे या न ॾे, पर आउं नालो थो खणा। आसिफ बालादी ऐं कादर मक्सी गॾु आया साईं GM सैद वटि, शहीद बशीर ख़ान असां बि वेठा हुआसीं हुते। ही GS फेडरेशन जी थींदड़ इलेक्शन बाबति एतिराज़ात खणी आया, 8-10 ॼणनि एतिराज़ात ॿुधाया। उन दौर में नयूं भितियूं आयूं तालीमी इदारनि में, तंहिंजे करे तालीमी इदारनि में अंदरि इलेक्शन न थी सघी। हिन एतिराज़ात पढ़े आसिफ बालादी पियो, अलाह केरु हयाती ॾे, असांजो दोस्त आहे, जीअरो आहे, तव्हां खां पुछी सघो था त हुन एतिराज़ात पढ़ंदो वियो। आसिफ बालादी साहिबु एतिराज़ात नंबर फिलाणो पढ़ण खां पोइ एतिराज़ात पढ़ी बसि पियो करे त साईं GM सैद चए पियो रिजेक्ट। 8-10 हुन एतिराज़ात पढ़िया। कंहिंजे हवाले से एतिराज़ हुआ? सभिनी जेके उहिदेदार बीठल हुआ, जेके बि जनरली तौर ते साईं असां चाहियूं था त इलेक्शन जेको आहे त तालीमी इदारनि में बि थियनि, त तालीमी इदारनि में इलेक्शन थी कोन पई सघनि, त साईं GM सैद चयो रिजेक्ट। पोइ साईं उन बाबति इहो फ़ैसिलो ॾिनो त तालीमी इदारनि में जिथे इलेक्शन्स न थियूं आहिनि उन्हनि जा मेंबर इलेक्शन में हिसो वठी सघनि था, वोट नथा ॾेई सघनि, छाकाणि इलेक्शन न थी आहे। तंहिं ते हिननि बाइकाट कयो।
डॉक्टर कादिर मक्सी कादिर मक्सी साहब बाइकाट कयो पंहिंजी टीम सां, जंहिंमें इत्तफ़ाक़ उन दौर में आसिफ बालाती जेको आहे बि हिननि सां गॾु हुयो। शहीद बशीर ख़ान डॉक्टर कादिर मक्सी जी दूबदू कंहिं दौर में इलेक्शन थी कान्हे, अच्छा स्टूडेंट जंहिंमें फेडरेशन जी नाहे थी। बिल्कुलु दूबदू न आहे थी। ॿुधाए त सही त कहिड़े साल में शहीद बशीर ख़ान हिन लाइ बीठो ऐं शहीद बशीर ख़ान हारायो। डॉक्टर कादिर मक्सी एॾी वॾी ॻाल्हि कई आहे। कादिर मक्सी साहब बादशाह माण्हू आहे, पर तारीख़ में अञा ताईं दोस्त जीअर आहिनि। त कादिर मक्सी जी ऐं शहीद बशीर ख़ान जी दूबदू इलेक्शन तनज़ीम इलेक्शन स्टूडेंट थी फेडरेशन जी कान्हे। माना नाहे थी। जो हीअ माना 87 जो इहो मसइलो, 86 में असांजी मरकज़ी इदाक जेको आहे बाडी, जंहिंमें शहीद बशीर ख़ान मरकज़ी सदर हुयो, नायब सदर आऊं ऐं ॿियो नायब सदर कमल भट्टी हुयो, जनरल सेक्रेटरी शबीर जमाली हुयो। इहा मरकज़ी बाडी जिन इलेक्शन कराई जेको आहे त 87 जी इलेक्शन, जंहिंमें हीअ एतिराज़ात खणी आया ऐं साईं जी एम साहिब उन्हनि एतिराज़ात खे रद्द कयो ऐं हिन जी इलेक्शन थी कोन्हे। जो अची साईं जी एम साहिब हिनखे चयो त हाणे तोखे आउं क़बूल कोन थो कयां ऐं जेको आहे मां मियां बशीर ख़ान खे क़बूल थो कयां, शहीद बशीर ख़ान खे क़बूल थो कयां, अहिड़ी ॻाल्हि थी कान्हे। इलेक्शन थी कोन्हे त पोइ साईं जी एम साहिब इहो कमु कीअं कयो? बशीर ख़ान कुरैशी जी सियासत तव्हां हुन सां गॾु रहिया आहियो, दोस्त आहियो, ऐं उनखां पोइ उनजी सियासत बि तव्हां ॾिठी सॼी। सॼी सिंध जा माण्हू उनखे कहिड़ी मोहबत ॾींदा हुआ ऐं पाण बि फ़क़ीराणी तबियत माना हथ जोड़ वारी। आख़िर में जेके मार्च थिया उन में बि सिंध जे माण्हू उनखे घणी मोट ॾिनी। उन हवाले सां तव्हांजो ठीकु आहे, शहीद बशीर ख़ान जी बिल्कुलु फ़क़ीरानी तबियत हुई, पर चवण जो ॾांहुं हूंदो आहे। सादो सूदो हुयो, कंहिं शइ जी सियासी तौर ते ख़बर न हुयसि। जेके कादिर साहब लफ़्ज़ थो इस्तेमालु करे शहीद बशीर ख़ान लाइ, हा वाक़ई शहीद बशीर ख़ान खे लंपन प्रोलेटारिया जी ख़बर न हुई, पर जॾहिं बि हू जेको आहे पघर भरियल के हारी सां मिलंदो हो त हुनखे प्यारो न तमामु घणो अहिड़ो भाकुर पाईंदो हुयो, थी सघे थो ॿाहिरि बि हिक ॿिए खे न पाईंदा हुजनि भाकुर। अहिड़े तरीक़े सां हुननि खे इज़त अहमियत ॾींदो हुयो। ऐं शहीद बशीर ख़ान हिकिड़ो तमामु बाख़बर सिंध, माना ईअं सम्झो जेका सिंध जे बाबति उनखे चङी तरह ख़बर हुई। सिंध जो कल्चरली माण्हू हुयो, ईअं खणी चऊं सिंध जो कल्चरली माण्हू हो। इज़त अहमियत निविड़त, इज़त अहमियत निविड़त, दोस्तनि जो ख़्यालु करणु, दोस्तनि खे सारे संभाले खणी हलणु, इहो शहीद बशीर ख़ान जो जेको आहे ॾांहुं हुयो या हुन में ख़ासियत हुई। बाक़ी ईअं न हो त सफ़ा को सादो हो, हुन खां गिग वहंदी, पाचो हिकिड़ो जेको आहे मथे हूंदो हुओसि, ॿियो पाचो हेठि हूंदो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अहिड़े क़िस्म जो सादो इंसानु कोन हो। हरू भरू जेको आहे त रेबिन चश्मो कोन पाईंदो, हरू भरू जीअं ॿिया लीडर दौर में करण जी कोशिशि कंदा, हरू भरू वाच पाइण जी कोशिशि कोन कंदो त वाच पाइजे, बोस्की खमीस हर सूरत में हर हाल में हुजे, हुन अहिड़ो कोई क़िस्म जो तरीक़ेकार कोन हो। ठीकु आहे, बिल्कुलु सादी ज़िंदगी जीअं आम ॻोठाणा गुज़ारींदा आहिनि, अहिड़ी सादी ज़िंदगी गुज़ारण खे पसंदि कंदो, पर सियासी तौर ते मुकमिल तौर ते सादो, कंहिं शइ जी ख़बर न हुयसि, इहा ॻाल्हि बदिनी थी। शहीद बशीर ख़ान जा ॿ मसइला ऐं तव्हांखे ॿुधायां हुन दौर में। टोड़ी फाटक जा जेके असांजा दोस्त साथी अॻुवाण 84 17 अक्टूबर ते गिरफ़्तार थी चुका आहिनि। असांजे लाइ वॾो मरहलो इहो हुयो त मुख़्तलिफ़ ट्रिब्यूनल में हुनजा केस पिया हलनि। सरकार जेको आहे त इन्हनि में बज़द हुई त के न के नमूने सां हिननि खे सज़ा ॾिजे। अदा जेलनि में हुन ते तमामु घणियूं सख़्तियूं। ॿियो साईं जी एम साहिब ते नज़रियाती तौर ते पार्टी जे अंदरि जेको आहे त ईअं सम्झो त अटैक थियल हुयो। हिकिड़ा साईं जी एम साहिब खे मुकमिल तौर ते पंहिंजो रहबर सम्झो था, जंहिंमें जी अॻुवाणी असांजो अताला उनड़ ऐं गुलबंद ख़ान जखराणी, शहीद बशीर ख़ान जेको आहे उन जा नुमाइंदा। ॿिए पासे साईं जी एम साहिब जो फ़िकुर जेको आहे सिंबल आहे असांजो, उहो हूंदो अब्दुल वहाद आसिफ साहब जो जेको आहे तरीक़ेकार या हिकमत अमली। हीअ आसिफ साहब जो जेको आहे हीअ दुआ करे अब्दुल वहाद आसिफ साहब खे, जंहिं हिनखे वधायो विझायो ऐं हिनखे सॼी जेका आहे ईअं सॼो प्रोजेक्शन जेको आहे ॾिनी, उहो अब्दुल वहाद आसिफ साहब जो जेको आहे लाॻापियल माण्हुनि वाह भय खां वठी शहीद कयूं मंगी ताईं, शहीद कयूं मंगू खां वठी गिराची में ख़ालिक जुड़ण जे हिसाब ताईं, हिन सभिनी जेके बि नाला हिन खयां आहिनि नौजवाननि जा, आसिफ बालाती, मनोहर लिगारी, रियाज़ चांडियो, इहे सभु जो सभु अब्दुल वहाद आसिफ साहब सां लाॻापियल आहे, घणे सां लाॻापियल कोन हुया। उन्हनि जॾहिं ॻाल्हि सम्झी, सूरत हाल सम्झी, त पोइ हिनखे जेको आहे छॾे विया। उन्हनि हिनखे जेको आहे वधायो विझायो। त हिकिड़ो त साईं जी एम सां नज़रियाती
ऐं हिकिड़ो अंदरूनी तौर ते मसइलो पैदा कयो शहीद बशीर ख़ान खे उन उन ॻाल्हि सां मुंहुं ॾियणो हो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके टोरी फाइटर में गिरफ़्तार थियल दोस्त आहिनि उन्हनि जूं हयातियूं न फ़क़ति बचाइणियूं पर ट्रिब्यूनल्स इहे जेके मसइला जेके थियनि पिया उन्हनि सां बि हुनखे जेको आहे त मुंहुं ॾियणो हो। हैदराबाद वारे मेयर ते जेको हमिलो थियो उन केस में बशीर ख़ान कुरैशी वाले साहब शायदि जेल में हो या पाण रूपोश बि हो। डॉक्टर कादर मक्सी जो चवण त आयो मूंखे चई मूंखे पेश कर त मूं चयो पाण मदामत कंदासीं पेश छो थियो मायूस हो बशीर ख़ान कुरैशी। अदा हे सफ़ा ग़लति थो ॻाल्हाए। मां कहिड़ो लफ़्ज़ हिन कादर साहब लाइ तव्हां मौजूदु आहे उन दौरान मां तव्हां सां तव्हांखे गॾु ॿुधायां तव्हां पहिरीं ॻाल्हि इहा त मेयर ते जेको हमिलो थियो आहे या एमकेएम सां जेके इख़्तिलाफ़ात थिया आहिनि 20 मई ते सिंध क़ौमी इतिहाद ठहे थो। 29 मई ते सिंध क़ौमी इतिहाद ठहियल सिंध क़ौमी इतिहाद मरकज़ी उहिदेदारनि खे शहीद बशीर ख़ान पंहिंजी सरबराही में जुमा ग्राउंड आहे जेको हिलटॉप सिनेमा जे हेठां आहे हिते हुनखे आजाणो ॾिनो अथसि। हीअ 17 जून ते बस का भरिजी आई जेको आहे सिंध यूनिवर्सिटी मां हैदर चौक जे हवाले सां हुन में मसइलो थियो हुयो। हैदर चौक जो नालो ठाहे उन नालो ख़तमु पिया करणु घुरनि उहे दोस्त आया उते एहतिजाज करणु जिन ते मेयर जे ऑफिस जे ॾाढो फायरिंग थी। 17 जून ते इहा फायरिंग थी। उन खां पोइ जेको आहे त इहो तइ थियो त हैदर मंज़िल ते इहो तइ थियो त जिथे असांखे नाला मिलिया असांखे शहीद बशीर ख़ान उन अॻवानी पियो करे। शहीद बशीर ख़ान पाण मौजूदु हुयो जंहिंमें आफ्ताब शेख रशीद भैया ऐं 2-3 काउंसलर हुया। हेॾां वरी ग़ुलाम शाह ऐं असांजो अमीर बंबरो उहे गॾु हुया जिन खे नाला मिलिया वसीम अज़हर नदवी ऐं हिकु 2-3 ॿिया जेको आहे दोस्त जंहिंमें हीअ चए थो मुंहिंजो बि वालिद साहिबु 2-3 साल जेल में हो ख़ुदा खे ख़बर। ऐं नथो सम्झां त छाकाणि त हे 1983 में चए थो मां जेको आहे त गिरफ़्तार थियोसि। गिरफ़्तार कोन थियो ही पेश पियो डॉक्टर कादर मक्सी डॉक्टर कादर साहब पेश पियो। उन दौर में शफ़ी करनानी शहीद जेको आहे त मरकज़ी सदर हो। शहीद बशीर ख़ान जेको आहे नायब सदर हुयो। असगर कुरैशी जॉइंट सेक्रेटरी हो। फैज़ला पीरज़ादो मरकज़ी जनरल सेक्रेटरी हो जीएससी फेडरेशन जो। मां मरकज़ी ख़ज़ानची हुयुसि जेको आहे। उन दौर में इन मरकज़ी बॉडी फ़ैसिलो कयो त को बि शागिर्द जेको आहे या बि रूपोस्टल जेके दोस्त आहिनि उहे गिरफ़्तारी पेश न कनि वॉलेंटियरली। हिननि बि न गिरफ़्तारी पेश कई नवाज़ गाहोटी ऐं कादर मस्की साहब मरहूम थी वियो आहे नवाज़ गाहोटी। पोइ असां हिनखे 3 महीना मुअतल कयोसीं गिरफ़्तारी पेश करण जे ते इल्ज़ाम ते छाकाणि त हुन चूंडी जी ॻाल्हि जेका बॉडी हुई हुनजी हिन फ़ैसिले जी भञकड़ी कई। हिन जो वालिद साहब कोन गिरफ़्तार हो। शहीद बशीर ख़ान जो वालिद साहब गिरफ़्तार हो। सुलेमान जतोई जो वालिद साहब जो गिरफ़्तार हुयो। हफ़ीज़ सोलंकी जो जेको आहे भाउ डॉक्टर जेको आहे मरहूम आहे उहो जेको आहे त गिरफ़्तार हुयो। इहे गिरफ़्तार हुया जेके नाला जेल में हुया। त हिन जो वालिद साहब 3-4 साल जेल में रहियो हुजे मूंखे लॻे नथो। बहरहाल हीउ ॿियो 2 दफ़ा गिरफ़्तार थियो आहे पंहिंजी ज़िंदगी में। हिकु 83 में जॾहिं पेश पियो। ॿियो जॾहिं हीउ 3 सेक्टर जो वाक़ियो थियो आहे जंहिंमें हीउ चए थो त मूंखे ॿधी विया गिरफ़्तार थियो उन में बि जेको आहे सूरत हाल इहा आई त हिन गिरफ़्तारी पेश कई। बहरहाल पोइ था चऊं हीउ चए थो 94 में बशीर ख़ान जेको आहे अची मूंखे चयो त मां यार बेज़ार थी पियो आहियां हाणे मूंखे गिरफ़्तारी जेको आहे पेश कराए। छो चए बशीर ख़ान खे इहो ज़हन में हो हीउ थो चए त आसिफ़ ज़रदारी सां जेल में रही आहियां मथां थोरी घणी लह हुजे उन जे मार्फत जेको आहे त हीउ शहीद बशीर ख़ान उन खां पोइ टीवी में इंटरव्यू ॾिना आहिनि जंहिंमें कादर मक्सी जो नालो खणी चयो अथई त साईं जीएम साहिब ते तनक़ीद करे ऐं एतिरे ताईं त बशीर ख़ान जा अखर आहिनि त मुड़ुसु जॾहिं भारी थींदो आहे तॾहिं पटको बि बार थी पवंदो आहे। इहो नालो हिन जो खणी त मोहतरम कादर मक्सी साहिबु जेको आहे हीअं थो चए त गोलीला वार फेर विढ़ंदुसि हीअं ऐं मुड़ुसु जॾहिं भाड़ियो थींदो आहे तॾहिं पटको ई बार थींदो आहे। इहा शहीद बशीर ख़ान पंहिंजी हयाती में कादर साहिब ते तनक़ीद कई। जेकॾहिं बशीर ख़ान 94 में हिन खे चए हा त हीअ ॻाल्हि करे सघे पियो न त भाउ तूं 94 मूं वटि लंघिजी आहीं मूंखे पेश पा भाड़ियो तूं थिए मां छो भाड़ियो थियो आहियां मिसाल ॻाल्हि। हिन अहिड़ी का ॻाल्हि शहीद बशीर ख़ान जे हवाले सां जीअं कई कोन्हे। बाक़ी हिन ॿिन्ही कन में बशीर ख़ान हिन खे सुस करे अची इलाज कया आहिनि जेको वणे सोचे इहो असां चऊं था मुकमिल तौर ते मन घड़त जेको आहे एमक्यूएम वारनि जूं ज़्यादतियूं माज़ी में तव्हां ॾिठियूं सिंधी माण्हुनि सां। उन खां पोइ 88 वारा जहिड़ा थिया उन में बि जीएसएन जा खोड़ सारा अॻुवान जेके उन जहिड़े में बि हुआ
जॾहिं हिननि घणी ज़्यादती कई हुई। पर हींअर बि GSN जे माण्हुनि जा जेके अॻुवान आहिनि उनजो नरम रवैयो आहे उर्दू ॻाल्हाईंदड़नि ते, जॾहिं त उहे डिमांड शुरू खां वठी कनि पिया त नओं सूबो खपे। अॼु बि आफ़ाक़ अहमद चयो त क़ौम परस्तनि जी सरपरस्ती पीपल्स पार्टी करे थी, सूबो खपे, असीं सूबो वठंदासीं। ऐं तव्हांखे थोरो माज़ी यादि ॾियाराईंदो हलां, हीउ चए थो त जेको मूं तव्हांजो इंटरव्यू ॿुधो आहे मूंखे चङी तरह यादि आहे त शहीद बशीर ख़ान मेयर वारे वाक़े में कोन हुयो, हिन जा पंहिंजा अखर आहिनि, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। शहीद बशीर ख़ान आफ़ताब शेख वारे वाक़े जी कमान पियो करे, अच्छा, कमान पियो करे शहीद बशीर ख़ान, मुस्तफ़ा जामरी। हा, इन्हनि जा नाला FIR में दाख़िल कोन्हनि, छाकाणि पहिरियों मौक़े ते मां गिरफ़्तार थियो इन वाक्य में इन वाक़े मेयर वारे जेको 17 जुलाई ते थियो, मां गिरफ़्तार थियो। मुंहिंजे जिस्मनि ते ॾंभ आहिनि अञा ताईं बि। उहा हाणे मूंखे जेको आहे खणी तव्हां शाबाश ॾियो न ॾियो, उहो त मां पंहिंजे दोस्तनि खे बचायो। कादर साहब त कोन हुयो हुन में, जो मां हिन चए थो त बशीर ख़ान कोन हुयो, बशीर ख़ान कमांड पियो करे असांजी, ॿिया दोस्त बि इन हुया। मेयर इन आफ़ताब मेयर वारे आफ़ताब वारे में कमांड पियो करे, त उन करे हा उन नालो न आहे, उनजो नालो कोन हुयो, ग़ुलाम मुस्तफ़ा जामरी जो नालो कोन्हे। ॿियनि घणनि दोस्तनि जा जिन असांजी मदद कई, जिन असांखे रहायो, गाॾियूं वाॾियूं ॾायूं, कंहिं बि ॿिए मददगार जो नालो कोन्हे। सफदर सर्की साहिब जी पंहिंजी गाॾी पंहिंजे नाले सां हुई, तंहिंजे करे उनजा नाला आया, उनमें कुझु फाइल निकिता, डायरियूं निकितियूं, जेको आहे त उन्हनि ॾेई छॾिया केस में। मां पहिरें ॾींहुं मां गिरफ़्तार थियो, उन खां पोइ जेको आहे इहो किसो हलियो। हिननि जेको वाक़ियो कयो आहे, हीउ थो चए त मां MQM सां विढ़ियो आहियां, ऐं थो चवां 250 क़ातिलनि में क़तल थियलनि में हिकिड़ो कंहिंजो नालो ॿुधाए जेको MQM जो मेंबर हुयो। जेके 88 3 सेप्टेम्बर जे वाक़े में जेके 88 में थिया आहिनि, हीउ थो चए मां MQM सां विढ़ियो आहियां, हिकिड़ो को नालो ॿुधायो महिरबानी करे इन 250 में क़तल थियलनि में जेको MQM जो नामी गिरामी जेको अॻुवान हुजे। उहो केरु छा आम माण्हू हुया, कहिड़े तरफ़ जा माण्हू हुआ? आम माण्हू हुया, जेके सिंधी माण्हू सां जंहिंमें ज़्यादतियूं करण वारा हुआ या आम माण्हू हुया, जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ हुया, कुझु जंहिंमें 60-65 ॼणा सिंधी आहे जेके ब्रिटिशाह जे मेले तां मोटिया, ऐं कुझु उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके रेड़ा हलाईंदा, गॾा रेड़नि ते जेके हुया, उहे जेको आहे नमूना आहिनि। को बि MQM जो नाले वारो अॻुवाणो उन ते न हमिलो थियो। ख़ुदि अल्ताफ़ हुसैन, आफ़ाक़ अहमद इहे सभु चवंदा आहिनि त इहे 88 वारो जेको वाक़ियो थियो हिन में सभु असांजा माण्हू महाजर जेके चूंडे डॉक्टर कादर मक्सी हिननि सिंध जे क़ौम परस्तनि मारिया हुआ। उन्हनि चयो हूंदो, पर मतिलबु ॻाल्हि इहो त मां तव्हां खां पुछां थो, या कादर साहब ॿुधाए, या अल्ताफ़ त वीचारो हाणे जीअरो आहे भली नाला ॿुधाए, हिकिड़ो को नालो बि तव्हांखे यादि आहे मरकज़ी अॻुवाण जो, हितां जो लोकल अॻुवाण जो, त उन फिलहाणे हिन हमले में 3 सेप्टेम्बर जे हमले में उहो मौत, महिरबानी करे नालो त ॿुधायो न। ऐं इन करे ॿी ॻाल्हि इहा त चवां थो पियो त कादर मक्सी साहिबु सॼे जो सॼो इहो सिस्टम ग़लति थो ॻाल्हाए, मुकमिल तौर ते ग़लति बयानी जो कमु थो वठे। तंहिंजे करे शहीद बशीर ख़ान जॾहिं हमिलो कयो हुनजी अॻुवाणी में आफ़ताब शेख ते, अल्ताफ़ हुसैन हैदर मंज़िल ते लंघिजी आयो, अची साईं GM सदके इन हमले खां पोइ अची साईं GM सदके इलाज कयनि, बशीर ख़ान को सम्झाओ, वो हम जो मारने की कोशिश कर रहा है उसको समझाओ। इत्तफ़ाक़न शहीद बशीर ख़ान पोइ साईं GM सद सां पोइ पट वेठो, पोइ साईं GM सद शहीद बशीर ख़ान खे सॾु कयो, उते सभिनि जे साम्हूं अल्ताफ़ बशीर ख़ान जे पेरे पियो आहे। 3 सेप्टेम्बर वाक़े खां पोइ त MQM खे ताक़त मिली, छाकाणि त आम माण्हू जेको आहे त उहो तमामु घणो हुन में मुतासिर थियो, उर्दू ॻाल्हाईंदड़। 3 सेप्टेम्बर जे वाक़े खां पोइ कराची में 2-3 ॻाल्हियूं ऑन द रिकॉर्ड खुलेआम चवण थो चाहियां त 1 अक्टूबर ते जेको वाक़ियो थियो आहे, हीउ जेको हर चवनि था न, हर चए थो त मां सिंधी नायनि जे उन्हनि ते सीननि ते जेको आहे नाला लिखंदा MQM या उनजा अहिड़े क़िस्म ज़ातियूं कंदा, इहे सभु जो सभु, ऐं जेके बि नाला जेके सिंध जा अदीब आहिनि वञी तहक़ीक़ात कनि त इहे वाक़िया नाला इहे उर कटणु इहे 3 सेप्टेम्बर जे वाक़े खां अॻु में थिया आहिनि या पोइ थिया आहिनि? तव्हां छा था चओ? पोइ थिया आहिनि सभु जो सभु। 1 अक्टूबर जो वाक़ियो पोइ थियो आहे, जंहिंमें मुकमिल तौर ते जेको आहे कराची में जेको आहे त इहो सिंधी माण्हुनि जो मुकमिल तौर ते क़त्लेआम हिननि कयो आहे। 3 जे वाक़े खां पोइ कादर मुफ्ती साहिबु किथे हिकिड़ी लठ बि न हलाई आहे, कादर मुफ्ती साहिब जी टीम किथे हिकिड़ी लठ बि न हलाई आहे। 30 सेप्टेम्बर खां पोइ MQM मज़बूत थी वियो, यकीनी तौर ते। उनखे कंहिं मज़बूत कयो? कादर मुफ्ती साहिब सां वटि इहे ॻाल्हियूं रिकॉर्ड थिया आहिनि उन दौर में, त इहो एतिरो ताईं तव्हांखे तारीख़ हवाला ॿुधायां,
सिंध क़ौमी इत्तेहाद मेयर वारे वाक़े खां पोइ जीअं आउं गिरफ़्तार थियो हुउसि, सिंध क़ौमी इत्तेहाद जी सरबराही में साईं जीएम साईं जी सरबराही मीटिंग थी, जंहिंमें हफ़ीज़ पीरज़ादो खे उन दौर में घुराए मुंहिंजो वकील मुक़ररु कयो वियो ऐं हू मूं वटि हैदराबाद जेको आहे त जेल ते हली आयो, मुंहिंजी हुन वकालत थी कई। सो हुननि सभिनी जेको आहे असांजे हिन वाक़े खे, मेयर वारे वाक़े खे पंहिंजो ऑन कयो, पंहिंजो कयो। 3 सेप्टेम्बर वाक़े खे किसन जे कंहिं बि माण्हू 30 सेप्टेम्बर वारे वाक़े खां पोइ अल्ताफ़ हुसैन साईं जीएम साहिब ते लड़ी आयो या उन खां अॻु? हुन ते 17 जुलाई 17 जुलाई आफ़ताब शेख ते हमले हमले खां पोइ हैदर मंज़िल ते कराची में लड़ी आयो अल्ताफ़ हुसैन, जिथे अची साईं जीएम साहिब जे साम्हूं शहीद बशीर ख़ान जे पेरे पियो त ख़ुदा खे मञो, हाणे जहिड़ो झटो बंदि कयो, असां जीअं चवंदो उअं ई कंदासीं। मुकमिल तौर ते मेन क़यादत थी न अल्ताफ़ हुसैन, उहो लंघिजी आयो। 30 सेप्टेम्बर जे वाक़े खां पोइ ॿुधाइनि असांखे त हीअ चए थो अज़ीम तारीख़ टिजे पियो, थी सघे थो कंहिं के सियासी लीडर लंघिजी वियो हुजे, चयो हुजे भॻवान ख़ुदा खे मञो, क़ादुर मस्क खे सम्झायो, असां सां विढ़े न, अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे। MKM मज़बूत थी आहे ऐं सिंधियुनि ते तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। ऐं चैलेंज थो कयां कि त्रिकोणी कमेटी ठहे, नसीर मेमण ते ठहे, ॿ टे ॿिया जेके बि दोस्त क़ादुर मसीह नाला ॾे उन्हनि ते ठहे, वञी सॼी तहक़ीक़ात कनि। 17 जून खां वठी इहो झेड़ा शुरू थिया आहिनि। 17 जून खां वठी वेंदे 17 जुलाई ताईं केतिरा जेको आहे त सिंधी माण्हू मुआ आहिनि, केतिरनि सिंधी न्याणियुनि जा उरह कचाए विया आहिनि, केतिरा सिंधी माण्हू मारिजी विया आहिनि। 17 जुलाई खां वठी वेंदे 30 सेप्टेम्बर ताईं केतिरा सिंधी जेको आहे त माण्हू दोस्त शहीद थिया आहिनि। ऐं 30 सेप्टेम्बर जे वाक़े खां पोइ कराची में, हैदराबाद में केतिरा सिंधी माण्हू जेको आहे मुआ आहिनि ऐं उन्हनि जे बारे में क़ादुर मस्क छा कयो? क़ादुर मस्क चवे थो त GSM जे जोधनि हिननि खे मज़बूत कयो, किलेशनियूं ॾिनो जेके 18,000 में मिलियूं। हा बिल्कुलु, उहो जेको आहे त नाला शायदि न खई चई, नाला ॿुधायांव त जेको आहे वॾा हथ करे दोस्त संगत चए थो असांजो क़ादर साहिबु, नाला ॿुधाया त पोइ असीं ॿुधायूं आहे त बाक़ी उहो माण्हू हुयो या न हुयो। क़ादुर मस्क खे अॼु अल्ताफ़ हुसैन खे अॼु त क़ादुर मस्क LMC में ॾिनो। अच्छा, अल्ताफ़ हुसैन खे आजाणो ॾिनो? आजाणो ॾिनो ऐं कहिड़ो दौर आहे इहो? तक़रीबन जेको 86 जो दौर आहे। तंहिं टाइम त साईं जीएम सां साईं लॻापियल हुयो ऐं साईं जीएम साहिब उन खां पोइ जेको आहे ख़ासि तौर ते 88 जे वाक़िअनि खां पोइ जॾहिं सिंध क़ौमी इत्तेहाद ठहे थो, तॾहिं साईं जीएम साहिब ऐं सिंध क़ौमी इत्तेहाद हिकिड़ी पॉलिसी ठाही त जेके 53 54 खां पोइ लॾे आया आहिनि उहे असांखे क़बूल कान्हनि, जेके अॻे में आहिनि उहे सभु असांखे क़बूल आहिनि। उन खां पोइ साईं जीएम साहिब आख़िर में जेको आहे इहा पॉलिसी ठाही त जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी क़ौमियत क़बूल करे उनखे असां सिंधी क़ौम हिसो था सम्झूं, उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी क़ौम हिसो था सम्झूं। असां आम सिंधी मुहाजिरनि ॾे साईं जीएम साहिब जो रवैयो इहो हुयो। बाक़ी असां MKM खे इन हैसियत में त हू हिकिड़ी अलॻि क़ौम जी नुमाइंदगी करे घुर था कनि, उन हैसियत में कॾहिं न साईं जीएम साहिब क़बूल कयो आहे, न ई शहीद बशीर ख़ान जेको आहे, न ई अब्दुल वाहिद आज़िज़ साहिब उन्हनि खे इन हैसियत में कॾहिं क़बूल कयो आहे। हा, असांजो इत्तेहाद रहियो आहे MKM सां, इत्तेहाद माना को बि लिखत में इत्तेहाद कोन हो। असांजो 3 ॻाल्हियुनि ते जेको आहे ठाह थियो हुयो। NFC अवार्ड जेको आहे त ख़तमु थियणु घुरिजे, कालाबाग डैम जेको आहे त ख़तमु थियणु घुरिजे। उन कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु निकितल रैली जेका कराची में हुई, जंहिंमें असांजो नसरीन जलील बि गिरफ़्तार थी, आफ़ताब शेख बि शायदि उन में गिरफ़्तार थियो आहे, मरकज़ी क़यादत सॼी MKM जी गिरफ़्तार थी, जंहिंमें शहीद बशीर ख़ान जा कपिड़ा फाड़िया पुलिस वारनि, त उन्हनि में शहीद बशीर ख़ान गिरफ़्तार थियो पंहिंजे दोस्तनि साथियुनि समेत। त इन्हनि गॾिजी जदोजहद हिकिड़ी कई, वेझो थींदड़ जेको माहौल हुयो उहो पैदा पियो थिए। ऐं मौजूदा वक़्त में अॼुकल्ह तव्हां जेके हिन जा आफ़ाक़ ऐं MKM ॿ अलॻि अलॻि शयूं, अलॻि अलॻि शयूं, बिल्कुलु हिकिड़े मौक़िफ़ ते गॾु असांजो कंहिं बि दौर में आफ़ाक़ सां विझड़ाइप न रही आहे। असांजी विझड़ाइप जेका थोरी घणी उहा अल्ताफ़ हुसैन वारे जेको आहे त दोस्तनि सां रही आहे। सो बि इन बुनियाद ते त NFC अवार्ड ख़तमु थियणु घुरिजे, कालाबाग डैम जेको आहे त न थियणु घुरिजे। इन्हनि बुनियाद ते असां गॾिजी मुज़ाहिरा कया आहिनि ऐं चिटे वाज़े नमूने सां उन दौर में असां इहा ॻाल्हि रखी आहे त असां सभु जो सभु सिंधी क़ौम जो हिसो आहियूं। तव्हां उर्दू ॻाल्हाईंदड़ आहियो, असां सिंधी ॻाल्हाईंदा। हींअर डॉक्टर साहिबु तव्हांजो कहिड़ो मौक़िफ़ आहे? आफ़ाक़ ही सभई जमायत इस्लामी बि चए थी त सुबुह सिंध अकेली सिंध उन पाकिस्तान जे लाइ करारदाद जेको आहे पास कई, टुकड़नि जेको आहे त पाकिस्तान जे लाइ करारदाद पास कोन कई। इन करे सिंध अॼु न, सिंध हज़ारनि सालनि खां वठी जुदा आज़ाद ख़ुदि मुख़्तियार मुल्क जी सथ में रही आहे।
सिंध हिकु रही आहे, सिंध हिकु रहंदी। अञा उन दौर में हा ठीकु आहे, इन्हनि 55 में सिंध खे साबिक़ सिंध करे छॾियो, माना घणी न ठाहे हिननि सिंध खे साबिक़ सिंध करे छॾियो, उहो 15 साल बि न हलियो। हा ईअं थियो आहे त सिंध खे साबिक़ सिंध छॾियो अथऊं, पर हाणे जदीद दौर आहे, हाणे सिंध जो माण्हू मजमूई तौर ते जेको आहे एतिरो बाख़बर थी चुको आहे त एतिरो ॻाल्हियूं आहिनि, सरकार हुजे या MKM हुजे, इन बारे में को अमली तौर ते जेको आहे बयान था ॾेई ॾेखारनि, को किरदार त जेको आहे करे ॾेखारनि। सॼी सिंध उनजे ख़िलाफ़ु बग़ैर पार्टी फ़र्क़ जे सभ जो सभु उनजे ख़िलाफ़ु, सॼी सिंध जो नौजवान पीर मीर मुरीद जेको बि सिंध में रहे थो, भली पीपल्स पार्टी में जेको आहे दोस्त वेठा आहिनि, उहे बि सभ जो सभु इन ॻाल्हि ते, सॼी सिंध इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे। असां सिंध जी वहदत ते पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾींदासीं, उनजो हिकिड़ो इंच बि कटे जेको आहे कंहिंजे हवाले कोन कंदा। डॉक्टर साहब हिकिड़ो सुवालु, कहिड़ी ज़रूरत पई जीअं सिंध जा ॿिया बि दड़ आहिनि तव्हांखे नई पार्टी ठाहिण जी, जो त बशीर ख़ान कुरैशी जे तमामु वेझो तव्हां रहिया, उनजे पुट खे तव्हां अकेलो करे साइड ते थी अलॻि पार्टी थियो? शहीद बशीर ख़ान साईं जीएम साहिब जी शहादत खां पोइ जॾहिं इहे रूमर्स थियनि पिया त साईं जीएम साहिब जो ख़ानदान पार्टी ते असरंदाज़ थियण जी कोशिशि थो करे या कब्ज़े करण जी कोशिशि थो करे, त साईं जे ख़ानदान जे हवाले सां शहीद बशीर ख़ान जो बयानु हुयो त जिस कम का पीरानी गादी कोन्हे, इहो बयानु रिकॉर्ड ते आहे। त असांजो नौजवान सुरान ख़ान शहीद असांजे बशीर ख़ान जो पुटु आहे, उन हवाले सां असांखे इज़त आहे, असांखे एतिराम आहे। असांजो हिकिड़ो तय थियल आइन आहे, कंहिं पार्टी खे तय हलाइण लाइ आइन थींदा आहिनि। असांजो हर ॿिए साल साईं जीएम साहिब जे दौर में, शहीद बशीर ख़ान जे दौर में, तमामु ॾुखियनि हालतुनि में बि, ज़ालक जे दौर में बि, उन खां पोइ बि ॾुखियनि हालतुनि में बि, रूपोशन जे दौरनि में बि तय थियल टाइम ते असांजी इलेक्शन्स थींदियूं। हर ॿिए साल यूनिट सतह खां वठी तालका ज़िला मर्कज़। 2017 में असांजी इलेक्शन थी आहे आख़िरी, GSN कोई माहौल। हाणे हिननि कराइण शुरू कई आहे, असां हिननि जो 18-19 में मुदो ख़तमु। असां मुसलसल चयोसीं पिए त बाबा इलेक्शन्स करायो, पर हाणे इलेक्शन कमेटी जेका ठाही अथऊं 2 महीना मस थिया आहिनि, उन खां अॻु में इलेक्शन बाबति को तसवुर ई कोन्हे। पोइ सभिनी सीनियर दोस्तनि गॾिजी पाण में सलाह कईसीं त इन ॻाल्हि खे अहमियत ॾिजे त बाबा हू शहीद बशीर ख़ान जो पुटु आहे, तंहिंजे करे जाइज़ नाजाइज़ गैरानी नमूने सां जेका बि ॻाल्हि आहे उहा क़बूलु कजे, या आइन खे जेको आहे अहमियत ॾींदे सिंध खे हिकु मुनज़िम जेको आहे जमायत ठाहे ॾिजे, जेका पेश ईंदड़ जेको आहे मुसीबतुनि सां मोह ॾे। उनखे सभिनी सीनियर दोस्तनि गॾिजी आहे सलाह कई त हुन लाइ असांखे इज़त एतिराम पंहिंजी जॻह ते हुजे आहे ऐं रहंदो जेसिताईं असांखे हया आहे, असां हया वारी नज़रूं आहिनि, असां उनजी इज़त एतिराम कयूं था। पर तरीक़ेकार जेको आहे असां उहो कंहिं बि सूरत में साईं जीएम साहिब वारो शहीद बशीर ख़ान वारो फिटी न कंदासीं। पोइ असां गॾिजी हिकिड़ी केडाक कमेटी जेका ठाही आहे, जेका 1 साल जो हुनखे मुदो ॾिनो वियो आहे, उन नतीजे में तव्हां ॾिसो त असां अॻे साल जेको आहे सिंध में 4 वॾा जेको आहे त पाणी जे मसइले ते खेरपुर में असां जेको आहे त तमामु वॾी रैली कढी, नौशहर फिरोज में रैली कढीसीं, टडियाल में रैली कढीसीं, असां साईं खे चवां काज़ीअ में तमामु आलीशान रैली कढीसीं। 24 कलाकनि लाइ असां जेको आहे त इहो धरणो हणी बाईपास बबरलो वारो बाईपास पहिरियों सां बंदि कयोसीं। बुख हड़ताल जेको आहे त कराची में 10 ॾींहं असां कईसीं, जीअं कोई माल शहीद बशीर ख़ान तरफ़ां। ऐं साईं खे चवां 29 जुलाई ते असां उमरकोट में तमामु वॾो जेको आहे मुज़ाहिरो करे चुका आहियूं कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां। कल्ह असां 29 अगस्त ते बदीन में जेको आहे तमामु वॾो आलीशान जेका हिकु रैली कढी चुका आहियूं। असां चाहियूं था त मुनज़िम जमायत जेका साईं जीएम साहिब जे फ़िक्र ते मुकमिल तौर ते अमल करे, शहीद बशीर ख़ान जे तरीक़ेकार ते हले, उहा सिंध सां पेश ईंदड़ जेको आहे ॾुखियाईनि सां मुंहुं ॾेई सघे थी। बाक़ी जेको आहे शख़्सी नमूने सां जेको आहे उहो किसे खे हलाइजे, उहो जेको आहे पार्टी सनान खान शख़्सी किसे सां पिया हलाए पंहिंजी पार्टी। ॾिसो न ॻाल्हि हीअ, जॾहिं तव्हां आइन ते पाबंदी था कयो, पोइ 19 में इलेक्शन कराए, 19 में इलेक्शन न करायो त 2 महीना पोइ करायो। पार्टीअ जॾहिं तव्हां ऐलान करण वियाओ पे त उन दौरान सनान खान ऐं तव्हांजी गुफ़्तगू थी त बाबा चओ वीअर गुफ़्तगू कजे वेजे? न, उन दौरान न थी, उन अॻ में केतिरा दफ़ा थी। ऐं ज़ाती तौर ते GSN रबर कमेटी में बि शरीक हुउसि। मूंखे चयो वियो सनान खान तरफ़ां तव्हां रबर कमेटी छॾे
अची असां सां साईं जी एम साहिब जी सालगिरह ते वियो, वियोसि वञी वेठो हुउसि हुन सां, ऐं सभिनी ॾिठो त उन शइ खे सॼी पिंडाल जेको आहे एप्रिशिएट कयो। असांखे उथी बीह जेको आहे त मूंखे आजा उन सभिनी दोस्तनि कई, ऐं जेको आहे उन खां पोइ शहीद बशीर ख़ान जी वरसी ते उन्हनि असांखे कोन घुरायो, उन्हनि जी मर्ज़ी, उनखे हक़ आहे, पर इलेक्शन बाबति चयोसीं बाइ इलेक्शन जो ऐलान कयो, इलेक्शन जो ऐलान कयो। इलेक्शन जो ऐलान करण लाइ ओसि ताईं तयारु न आहे, जेसिताईं असां उन सां गॾु हुआसीं तेसिताईं इलेक्शन थिए कोन पई। असां वटि निकिरी आया आहियूं, अलॻि ऐलान कयो आहे, उन खां पोइ इलेक्शन कमेटी ठही आहे। देरि आहे त दुरुस्त आहे, त इलेक्शन त कराइनि त था भला 10 सालनि खां पोइ, 9 सालनि खां पोइ। उहो तरीक़ो हुननि जेको आहे अख़्तियार कयल जेको तरीक़ो हो उहो हुननि ख़तमु करे छॾियो। तंहिंजे करे असां उन तरीक़े ते हलणु चाहियूं। नौजवान कंहिंमां उमेदु रखनि? पार्टी मुख़्तलिफ़ पार्टियुनि खां पर जेको अमल करे साईं जीएम साहिब सां फ़िक्री तौर ते चिटे वाज़े सां बीहे, जंहिंजो किरदारु जेको आहे त कंहिं बि हवाले सां हुकुमराननि जो जेको आहे त हुकुमनि ते चवण ते सलाहनि ते जेको आहे न हुजे, उहो साईं जीएम साहिब जो जेको आहे ॿुधायल वाट ते हले त नौजवान उनखे फॉलो कनि। ऐं आउं सम्झां थो पियो त नौजवान अॼुकल्ह सम्झू थी चुको आहे, इज़त एतिराम पंहिंजी जॻह ते, पर जेको चिटे वाज़े नमूने सां साईं जीएम साहिब जी फ़िक्र ते बीहे, उन लाइ जदोजहद करे, नौजवान भली चाहिनि त उन सां बीहनि। जेकॾहिं नौजवान सुरान खान सां बीहनि था त बि असांखे एतिराज़ु कोन्हे। मुस्तक़बिल जेको मुस्तक़िल जदोजहद कंदो रहंदो, जेको मुस्तक़िल तौर ते बीही रहंदो, जेको साईं जीएम साहिब जी फ़िक्र खे जेको आहे त मुकमिल तौर ते आम माण्हुनि ते पहुचाईंदो मज़बूत हिकमत अमली सां, यकीनी तौर ते मुस्तक़बिल में उहे अॻिते थींदो। असां पंहिंजी कारकर्दगी पेश कई आहे, थी सघे थो असां ग़लति हुजूं, थी सघे थो असां में ग़लतियूं थींदियूं हुजनि, पर असांजे दिलि में का बि बेईमानी कोन्हे। असां चाहियूं था त साईं जीएम साहिब जी फ़िक्र खे मज़बूत हिकिड़ी तनज़ीम उहा संभाले, त उहा ई उनखे संभाले सघे थी, सॼी सिंध खे, साईं जीएम साहिब जी फ़िक्र खे। बाक़ी ईअं छड़ो छड़ जेको आहे त उहे नथा संभाले। वॾी महिरबानी डॉक्टर साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। नाज़रीन, तव्हां GSN क़ौमी महाद शहीद बशीर ख़ान कुरैशी जे सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी सां गुफ़्तगू कई थी, ॿुधी सॼी। डॉक्टर कादर मक्सी जो बयानु हो, उन बयान खां पोइ जेको रद्द अमल थियो, पाण वरी कंहिं नए मौज़ू सां नए प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो गॾु ईंदा इजाज़त। सां सलामत, सिंध सलामत।